क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह एजाज़ लतीफ़ अली जो दौलतपुर सफ़न प्रेस क्लब जे ग्राउंड में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ ऐं सञावंदनि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं ज़मीनूं पेट्रोल मार्बल या ॿिया वसीला ॾियण जो इख़्तियार निगरान हुकूमत खे छा पर चूंडियल हुकूमत खे बि नाहे। उहो इख़्तियार सिंध जे 7 करोड़ आवाम खे आहे। जेकॾहिं हुकूमत चाहे थी त सिंध जूं सरकारी ज़मीनूं आबाद कजनि त उहे बेरोज़गार सिंध जे हारियुनि खे ॾियनि त उहे आबाद कनि। बाक़ी उहो कहिड़ो तरीक़ो आहे जो सिंध जूं ज़मीनूं इदारनि खे ॾिनियूं वञनि। आदमशुमारी PPA कराई आहे ऐं सभु कम PP पई कराए। सिंध दुश्मन मनसूबनि वारा PPA खां जवाबु तलब करणु खपनि। सिंध जा अक्सर माण्हू पंहिंजे नियाणियुनि ऐं अमड़ियुनि खे बेनज़ीर इनकम जे पैसनि वठण लाइ पिनाइनि पिया ऐं पाण वॾेरनि जे पिया लूर लूर कंदा फिरनि पिया। PP सिंध जा समूरा इदारा तबाह करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान डॉक्टर आगा शवाब मुग़ल, निसार भुरगड़ी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। सरवर जूणे जो इबरत टेलीविज़न न्यूज़, दौलतपुर सफ़न।